बको दुआ गुरु अल्लाह माखे गुनाह माफ़ करे। मूसा अलैहिस्सलाम चई ब कबीरा गुनाह कया थी तुझे ला माफ़ी ना है, जल्दी निकरी वञो, अज़ाब न अचे त असां बि वठिजी वञूं। औरत हली वई। रब जिब्रील खे मोकिलियो, वञ मुंहिंजे मूसा कलीमुल्लाह खे चओ छो इन औरत खे मोटायई। साईं कबीरा गुनाह कइन ला माफ़ी न आहे तई मोटायो मास। रब फरम मूसा अलैहिस्सलाम इन खे माफ़ करे सघां थो, पर जेको बाग ॿुधी निमाज़ ते न ईंदो आहे मां रब कॾहिं बि उन खे माफ़ न कंदो आहियां। कहिड़ो जवाबु ॾींदो? अॼु हेॾी सारी जमात, मोहतरम मौलाना फज़ल रहमान साहब जी मेहनत, ॿी जमात जी मेहनत, एतिरे में एतिरी सारी जमात आया हो। अॼु मां तव्हां को वाइदो वठां थो निमाज़ जे बारे में, हथ नथो खणायां। सुभाणे वञी वरी घोटकी जी बाज़ार में चवंदो मौली साहब राति निमाज़ लाइ हथ खणायो, जबल असां ते केरे विधे। हाणे जबल नथो किरियांव, पर इहे लफ़्ज़ चओ त इंशा अल्लाह जेसी ताईं हयाती आहे रब जी निमाज़ न छॾींदासीं। ॾाढियां चयो इंशा अल्लाह। हिकिड़ा वरी सादा मुस्लमान चवंदा अॻे निमाज़ पढ़ी कोन्हे, हाणे पढ़ंदासीं, अलाह क़बूल कंदो अलाए न कंदो। मेरी अलाए वारी ॻाल्हि छॾे ॾियो। के वरी चवंदई गुनाहगार आहियूं, अलाह गुनाह माफ़ कंदो अलाए न कंदो। यकीन रखो अल्लाह में माफ़ी मिलदी। छो त मालिक साईं हुकुम कयो मुंहिंजा हबीब करीम मुंहिंजे बाननि सां त हिकिड़ी ॻाल्हि ॻाल्हा। साईं कहिड़ा तुंहिंजा बाना मां कहिड़ी ॻाल्हि ॻाल्हायां? कुरान में आयत नाज़िल थी फरमाई क़ुल या इबादियल्लज़ीना असरफ़ू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम। हुकुम थियो मुंहिंजे गुनाहगार ॿारनि सां इहा ॻाल्हि ॻाल्हा, चवनि त ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, मां रब जी रहमत में ना उमेद न थियो। उमेद रखी अचो तव्हांजो कमु आहे, गुनाह जी माफ़ी घुरो तव्हांजो कमु आहे। वलौ कान ज़बदुल बहरे, समुंड ने दरिया जे झग जेड़ा तव्हांजा गुनाह आहिनि, इहे सभई तव्हांजा गुनाह तव्हांखे माफ़ करणु मां अल्लाह जो कमु आहे। अबा तव्हां असांजा गुनाह थोरा आहिनि, अल्लाह जी रहमत घणी आहे। ईअं बि चओ त हर शइ नंढी आहे, अल्लाह जी रहमत सभ खां वॾी आहे। चओ इहे लफ़्ज़ चओ, हर शइ नंढी आहे, अल्लाह जी रहमत सभ खां वॾी आहे। अल्लाह जे बाने जो वाक़ियो आहे। अंग्रेज़ी पढ़ियल हुयो, ऑफिसर हुयो, पुट खे क़ुरान जी तालीम लाइ मदरसे में छॾियईं। आहे न बा अलाह जी महिरबानी सां दीनी इदारा मदरसा जाॾे नज़र कंदो शहरनि में ॿाराड़ियुनि में उलमा किराम जी महिनत आहे। सुबुह सुबुह सां बि अल्लाह जे क़ुरान जी तालीम हलंदी आहे। अवा जिन जिन ॻोठनि शहरनि में नंढड़ा ॿार क़ुरान पाक पढ़नि था, पढ़ाइण वारा पढ़ाइनि था, इन्हनि माण्हुनि जो इन ॻोठ वारनि ते या शहर वारनि ते वॾो एहसान ऐं महिरबानी अथव। उहा कीअं? हिकु आलिम सगोरे नेट ते बयानु ॾिनो आहे त माण्हू राति जो पंहिंजे घरनि में टच मोबाइल हलाइनि था। आहे न बा को घर ख़ाली बि कोन्हे को। इहे माण्हू राति जो गंदियूं शयूं ॾिसनि था। इहे माण्हू अलाह जे अज़ाब खे दावत ॾियनि था त सुबुह सिज उभिरे त अज़ाब अचे, पर सुबुह जो नंढड़ा ॿार मस्जिद में या मदरसे में क़ुरान पढ़ंदा आहिनि, रब उन्हनि ते नज़र करे आल अज़ाब टारे छॾींदो आहे। हेॾनि जी महिरबानी अथव। अर्ज़ कयुमि अल्लाह जे बाने पंहिंजे पुट खे क़ुरान जे तालीम लाइ मदरसे में छॾियो। मदरसे जो माहौल हुनखे इहा ॻाल्हि सम्झ में अची वई त हर शइ नंढी आहे, अल्लाह जी रहमत सभ खां वॾी आहे।
कुछ ॾींहंनि खां पोइ ॻोठु मोटी आयो। पीउ खे चवणु लॻो बाबा मूंखे कंहिं वाह ते त वठी हल। भर में वाह वहे पियो। खणी हाणे मिसाल ॾिजे कादी वाह इहा मिसाल ॾियूं। उते वठी चइबा हे वाह वाह में पाणी वहे थो। चइबा ॾे ख़बर हिन वाह खां को ॿियो वॾो वाह आहे? हा भाई फीडर वहे थो इहो ई नमूनो निकिरंदो आहे। चए इहो बि मूंखे ॾेखार। वञी उहो ॾेखारियसि। चइबा ॾे ख़बर हिन वाह फीडर खां को वॾो? चइबा सखर में वॾो आहे दरिया। चए उहो बि ॾेखार। दरिया ॾेखारियसि। चइबा हिन दरिया खां को वॾो? चइबा आहे परे समुंड आहे कराची में। चइबा उहो बि ॾेखार। वञी ॾेखारियसि। चइबा ॾे ख़बर हिन समुंड खां को वॾो आहे? चए न बा हिन खां काई शइ वॾी न आहे। पुट ॿुधाए सबा मां ॿुधायई हिन समुंड खां वॾी शइ। चए ॿुधा। चए अल्लाह जी रहमत हिन समुंड खां बि वॾी आहे। रखो अल्लाह साईं में उम्मीद। कसाऊं कांडाऊं जेड़ाऊं तेड़ाऊं कंहिंजाऊं हथ खड़ो करे चो त अल्लाह जा। पोइ अल्लाह खे बाना कौड़ा कोन पर बाना अचन अल्लाह जे दरवाज़े ते। सभिनी मालिक खे हाणे मां पंहिंजे मौजू ते मोटी अचां। साईं मुंहिंजो मालिक ईशा जी निमाज़ न पढ़ंदो आहे। अथव ॻाल्हि यादि? ईअं न पंहिंजे ख़्याल में वेठा हो छड़ो। साईं जन मालिक खे घुरायो। फरमायूं तुझे उठ दाल ॾिनी आहे तूं सोमाणी निमाज़ न पढ़ंदो आहे। अज मूंसां वाइदो कर जंहिंखां बाद इहा निमाज़ पाबंदी सां पढ़ंदे। चइसि वाइदो आहे इहा निमाज़ बि पाबंदी सां पढ़ंदुमि। नबी साईं उठ सां ॻाल्हाइनि त उठ तुंहिंजे मालिक मूंसां वाइदो कयो आहे अॼु खां बाद इहा निमाज़ बि पाबंदी सां पढ़ंदो। हर कतादा चए थो मां ॾिठो उठ वरी टहक ॾींदो खिलंदो खिलंदो अॻिते हलियो वियो। ऐं कतादा साईं जी रिवायत आहे। अॻे हलियासीं त वॻ उठनि जो अचे पियो। थींदो आहे न बा वॻ असांजे आहे चीज़ल शाह जो वॻ अचे पियो। मालिक अॻियां अॻियां अचे पियो। जॾहिं मालिक जी नबी से ते नज़र पई त डुकी आयो। चवणु लॻो सोना मां तव्हां ॾे दाह खणी आयो आहियां। कंहिं ते दाह खणी आयो आहियां? चइसि मां हिन पंहिंजे उठ ते दाह खणी आयो आहियां। हिते मालिक उठ ते दाही हुते वरी उठ मालिक ते दाही। साईं जन फरमाया था कहिड़ी दाह थी उठ जी? चइसि उठ अहिड़ो आहे ॿियनि उठण सां विढ़ंदो आहे। कंहिंखे दाफुराणी कंहिंखे चक पाए कंहिंखे वठी हेठों करे मथां वेही रहंदो आहे। मां त विड़ी विड़ी थकिजी पियो आहे मुड़े ई कोन थो। साईं तव्हां हिन सां ॻाल्हायो। नबी साईं अशद आगुल जो इशारो कयो। उठ डुकंदो डुकंदो ॻिची डिघी कंदो नबी साईं जे कदमनि ते अची रखी अथई। साईं जन उठ सां ॻाल्हाइनि त उठ ॾे त ख़बर छो थो ॿिनि उठनि ते ज़ुल्म करे? छो थो कंहिंखे ॾुख ॾे ईज़ाब ॾे? ॿिए खे ॾुख ॾींदे अल्लाह नाराज़ थींदो आहे। ॿिए जे ॾुख ॾियण जे करे अल्लाह नाराज़ थींदो अथव। न ॾियो कंहिंखे ईज़ा। उन्हनि जे लाइ रब क़ुरान पाक में फ़ैसिलो कयो अथव जंहिंमें बयान कंदे फरमाईन अल्लज़ीन फ़तनुल मुमिनीन वल मुमिनाति सुम्मा लम यतूबू फलहुम अज़ाबु जहन्नम वलहुम अज़ाबुल हरीक़। जिन ईमान वारनि मर्दनि खे ईज़ाब ॾिना ईमान वारनि औरतुनि खे ईज़ाब ॾिना सुम्मा लम यतूबू तौबा बि न कयूं मालिकनि खे राज़ी बि न कयूं फलहुम अज़ाबु जहन्नम अहिड़नि माण्हुनि जे लाइ अज़ाबु जहन्नम जो आहे। वलहुम अज़ाबुल हरीक़ अहिड़नि माण्हुनि जे लाइ साण वारो बाहि वारो अज़ाब आहे। न ॾियो कंहिंखे ईज़ा न ॾियो कंहिंखे ॾुख। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु दफ़े सोमाणी जी निमाज़ मदीने शरीफ़ में पढ़ाई। अल्लाह तां सभिनी खे मक्के मदीने जी ज़ियारत कराए। ज़ोर सां त आमीन चओ।
अञा भी दिल सां आमीन चओ। मूंखे भी तक़रीबन अॼु 1 महीनो थी वियो आहे जो मां पहिरियां वियो हुउमि 9 ॾींहं मदीने शरीफ़ में, 8 ॾींहं मके शरीफ़ में रही आयो आहियां। तव्हांखे बि दुआ कयां थो अल्लाह तव्हांखे बि मके मदीने जी ज़ियारत कराए। वञो अबा, रहमत उते अथव, बरकत उते अथव, हिते अथव सुञ। हिकिड़ो कार्ड में चए पियो त 12 कोही सुञ अथव, रहमत उते, बरकत उते। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको मके शरीफ़ अचे मस्जिद हराम में 1 निमाज़ पढ़ंदो अल्लाह उनखे 1,00,000 निमाज़ जो सवाब ॾींदो। ॾींहं में जे 5 पढ़े त 5 लख ॾींहं में निमाज़ पढ़ी वञे। अञा हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां तव्हांखे अर्ज़ु कयां, हिन दफ़े न अॻियनि दफ़नि में हिकु मौली साहिब मके शरीफ़ में मूंसां ॻाल्हि कई हुई। चई साईं असां सुबुह जे वक़्त में काबे शरीफ़ जे साम्हूं मस्जिद में हिकु उस्ताद यादो अरबी किताब जो सबक़ पढ़ंदा आहियूं। हिकु ॾींहुं सुबुह जो वियासीं, उस्ताद किताब बंदि कयो, फरमाई त पोइ था सबक़ पढ़ूं, पहिरियों मां तव्हांखे ख़ुशख़बरी ॾियां। साईं ॾियो, फरमाई त राति मां काबे जो तवाफ़ कयो, वरी 100 दफ़ा नबी साईं ते सलाह सगोरी पढ़ी, मस्जिद हराम में काबे जे साम्हूं सुम्ही पियुमि, निंड अची वई। निंड में सुहिणे अरबी साईं जी ज़ियारत नसीब थी वई। अल्लाह हर मुसलमान खे नबी साईं जी ज़ियारत नसीब फरमाए। अबा उम्मीद रखो अल्लाह में, ईअं न आहे त को गुनाहगार आहे मूंखे न थींदी ज़ियारत। अबा गुनाहगार जी बि का हिकु नेकी क़बूल थी वञे न त नबी साईं जी ज़ियारत थींदी अथव। मां जे ॻोठ जो माण्हू हो, मूंसां मस्जिद जी ॾाढो ॻाल्हि कई। चई साईं मां वियो हुउमि कराची भैंस कॉलोनी में मेंह वठणु। जॾहिं वाड़े में वियुमि ॾिसां त मथे शिके में क़ुरान शरीफ़ रखियो आहे, चोलियूं ॾिनियूं पयूं अथसि पर मिट्टी में भरियो पियो हो। चई मां जल्दी में वुज़ू करे क़ुरान शरीफ़ हेठि लाहे चोलियूं सफ़ा कयमि, क़ुरान खे सफ़ा कयमि। वरी मां पढ़ियलु कोन हुउमि, पोइ सिटनि ते आंगुर रखी बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम बिस्मिल्लाहिर रहमान पढ़दे पढ़दे 15 सिपारा मां ईअं पढ़िया। वरी मथे क़ुरान शरीफ़ रखी छॾियमि, रात जो सुम्हियो पियो हुउमि, मूंखे नबी साईं जी ज़ियारत थी वई। ऐं नबी साईं मूंखे फरमायो अॼु मुंहिंजे क़ुरान जी सफ़ाई कई थी, तंहिंजे करे मां मुहम्मद तोखे पंहिंजी ज़ियारत थो करायां। अबा कंहिं हिकु नेकी क़बूल पवण जे करे नबी साईं जी ज़ियारत थींदी आहे। उन उस्ताद बि चयो मूंखे राति नबी साईं जी ज़ियारत थी ऐं नबी साईं फरमायो त सुबुह तालिब अचनि न, पहिरियों सबक़ न ॾिजानि, ख़ुशख़बरी ॾिजानि हिन ॻाल्हि जी त जेको काबे शरीफ़ जे चौधारी मस्जिद हराम जे दीवारनि जे अंदरि 1 निमाज़ पढ़ंदो, रब खे 1 लख न पर 70 लख निमाज़नि जो सवाब ॾींदो। ऐं नबी साईं फरमायो वरी मदीने अचो, मां मुहम्मद जी मस्जिद नबी में 1 निमाज़ पढ़ो, अल्लाह तव्हांखे 50,000 निमाज़ जो सवाब ॾे। वञो ॿेली, सुकून उते अथव, बरकत उते अथव, रहमत उते अथव। मदीने शरीफ़ में त अहिड़ो सुकून थी जो उतां मोट दे न, मोटण रूह नथी दई। अल्लाह सभिनी खे मके मदीने जी ज़ियारत कराए, आमीन त चओ। अरबकुम नबी साईं मदीने शरीफ़ में सुमाणी जी निमाज़ पढ़ाई। निमाज़ पढ़ाए साईं जन ऐलान फरमायो, इहो फरमायो त सुभाणे मां मुहम्मद करीम जी तयारी आहे, मके शरीफ़ वेंदुमि, उमरो कंदुमि। जेको बि मां मुहम्मद सां गॾु हलंदो अल्लाह उनजो उमरो क़बूल करे छॾींदो। साहबा किराम जी इहा ॻाल्हि ॿुधी सॼी राति ख़ुशी में तयारी में लॻी आहे। सुबुह निमाज़ ते आया त इहराम ॿधी करे आया। साईं जन सुबुह जी निमाज़ पढ़ाई, सलाम फेरियो, नज़र कयूं त सभिनी खे इहराम ॿधो पियो आहे। सभई मूंसां गॾु हलंदुसि, अहिड़ो मौक़ो को ॿियो सभु हलंदासीं। साईं जन असाब सुफ़े जे धिके ते मथे चढ़ी करे ऐलान करे फरमाइनि था, सभु मां मुहम्मद सां गॾु हलो, पर उहो मां मुहम्मद सां गॾु न हले जंहिं पंहिंजे पाड़े वारे खे ईज़ायो आहे। जंहिंखां पाड़े वारो नाराज़ आहे, मां मुहम्मद बि नाराज़ आहियां, मुंहिंजो अल्लाह बि उन खां नाराज़ आहे।
साईं जो ऐलान कयो त हिकिड़ो माण्हू ॿाहिरि निकिरी बीठो, साईं सॾ कयोसि हेॾे आ, पाड़े वारे खे ईज़ायो थी, साईं ईज़ायो अथमि, कीअं? चइसि अधु राति जो वक़्तु हो, मां घर सुम्हियो पियो, मूंखे पेशाब लॻो, घर जे दरवाज़े खां निकितुमि, पेशाब ज़ोर भरियो, सम्झुमि त वही वेंदो, लटा ख़राब थींदा, जान ख़राब थींदी, पोइ पाड़े वारे घर जे दीवार जे पाड़ में पेशाब कयो त में इहो पाड़े वारे खे ईज़ा ॾिनो आहे। साईं जन फरमा त इहो बि त वॾो ईज़ा आहे, बदबू थी हूंदी, हवा घुली हूंदी, हुन जे हर घर जे भाती ते पहुती हूंदी, सभिनी खे तो ॾुकायो, पाड़े वारा तोखां नाराज़, मां मुहम्मद बि नाराज़ त मुंहिंजो अल्लाह बि तोखां नाराज़ आहे। पाड़े वारे घर जे दीवार जे पाड़ में पेशाब करण खे नबी साईं ईज़ा सॾियो आहे। अॼु मुस्लमान खे केॾा ईज़ा वॾे थो, परवाह ई कोन्हे का, रोई पियो, पर में वञ मालिक खे राज़ी करे आ, वियो मालिक खे राज़ी करायो, तॾहिं नबी साईं हाणे तूं मूंसां गॾिजी करे हल, ॿिली न ॾियो कंहिंखे ॾुख, न ॾियो कंहिंखे ईज़ा। मां ॿी आयत बि अवां जे आॾो तिलावत कई, जंहिंमें अल्लाह सां हिकिड़ो ॿियो बि अजीब फ़ैसिलो बयानु कयो, वो इहो बयानु कंदे फरमाई इन्नल्लज़ीना आमनू वअमिलुस्सालिहाति लहुम जन्नातुन तजरी मिन तहतिहल अन्हार ज़ालिकल फौजुल कबीर। फरमाए जिन ईमान आदो कलमो पढ़ो तो सब कलमो ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कलमे का बाद में वअमिलुस सालिहात, नेकी जा कम कयूं, एवां जे नेकी जो कम जो रात जो जागी करे अल्लाह जो कुरान ॿुधो था। जी हाँ सही है। अर्ज़ कयां अल्लाह जे कुरान पाक जी तिलावत कंदा कयो, मुख़्तसर कयां, काफ़ी उलमा किराम मौजूद आहिनि, ऐं मां अमां जे आॾो हिकु हदीस पढ़ी, उन जो मुख़्तसर तर्जुमो कयां। नबी साईं फरमायो इक़राउल क़ुरआन कुल्ल यौमिन वलौ बिहल्ब शातिन। नबी साईं फरमाता हर ॾींहुं अल्लाह जे कुरान जी तिलावत कंदा कयो, एतिरो वक़्तु बि जीअं ॿकरी खे ॾुहिबो आहे। अबा बकरी खे ॾुहण में देरि न लॻंदी अथव, मेंह खे ॾुहंदव देरि लॻंदव, गऊं खे ॾुहंदव देरि लॻंदव, बकरी जे ॾुहण में देरि न थींदी आहे, जल्दी में माण्हू ॾुही वठंदो आहे। वलो बि हल बि शातिन, एतिरी देरि जल्दी जल्दी बि थोड़ी देरि बि अल्लाह जे क़ुरान जी तिलावत कंदा कयो। अल्लाह साईं अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जिन दोस्तनि ये मेहनत कई अल्लाह जी मेहनत के भी कबूल फरमाए। रब मूंखां बि जेके लफ़्ज़ चवराया अल्लाह मुंहिंजा बि कबूल फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।